जी मौसमियात खाते पारां सिंध में कराची ऐं मुख़्तलिफ़ शहरनि अंदरि अॼु बारिश जी जेका आहे उहा अॻकथी कई वई आहे ऐं बारिश जी अॻकथी खां पोइ अॼु जेका आहे उहा बारिश जो सिलसिलो शुरू थियण जा जेके आहिनि उहे इम्कान ज़ाहिर कया पिया आहिनि। मौसमियात खाते पारां हींअर असां मौजूदु आहियूं कराची में, जिते हेसि ताईं जेके आहिनि उहे नालनि जी सफ़ाई न थी सघी आहे ऐं बारिश अचण खां पोइ इहे नालनि जो जेको पाणी आहे उहो रोडनि ते हूंदो ऐं सिंध हुकूमत पारां हेसि ताईं ऐं इंतिज़ामिया पारां का बि संजीदगी ज़ाहिर न कई पई वञे। ऐं हिन खां अॻु में गुज़िरियल साल जेके कराची अंदरि बारिशूं आयूं जंहिं सबबु कराची जा मुख़्तलिफ़ जेके इलाइक़ा हुआ उहे पाणी हेठि हुआ ऐं गंदगी जा जेके ढेर हुआ उहे रोडनि ते हुआ। मेन जेके रोड आहिनि कराची जा उहे मेन रोड बि पाणी हेठि हुआ ऐं हींअर जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजो कैमरामैन कैमरा जे ज़रिए ते जेकॾहिं ॾेखारे सघे त हींअर बि तव्हां ॾिसी सघो था त नाला जेके आहिनि उहे किचिरे जो ढेर बणियल आहिनि। उन्हनि नालनि अंदरि हेसि ताईं इंतिज़ामिया पारां का बि सफ़ाई न कयल आहे ऐं उन्हनि नालनि अंदरि उन ई रीति जेको आहे उहो पाणी मौजूदु आहे ऐं मुकमल साल थी वियो आहे अॻिए बारिशनि खे ऐं हींअर नई बारिशनि जी अॻकथी बि थिए। इन साल अंदरि का बि इंतिज़ामिया पारां सफ़ाई न थी वई आहे ऐं इन ई गंदगी जो सिलसिलो इन ई रीति जेको आहे उहो जारी आहे। जेकॾहिं इन ई रीति इंतिज़ामिया जेके आहे उहा गैर संजीदा रही ऐं नालनि जी सफ़ाई न कई त हिन वारे जेके कराची में बरसातूं अचण जूं जेके इम्कान आहिनि मौसमियात खाते पारां इहो पिणु ॿुधायो पियो वञे त हिन वारे बरसातनि में जेका आहे उहा वाध ईंदी ऐं हिन जेके अरबियन सिटीज़ आहिनि जंहिंमें मुख़्तलिफ़ शहर आहिनि जंहिंमें कराची बि शामिलु आहे उन्हनि अंदरि ॿोॾि जा पिणु इम्कान आहिनि। इन तूफ़ानी बरसातनि अंदरि जेकॾहिं इंतिज़ामिया जी इन ई रीति गैर संजीदगी रही ऐं नालनि जी सफ़ाई न रही त कराची जेको आहे उहो पाणी जे हेठि हूंदो। जी।